अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आवाम जे मसलन में आवां जो मेज़बान वहीद अली भट्टी जी। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं लाड़कानी डिवीज़न जे ॻोठ अहमद खान लाशारी में, जिते असां आवाम जा मसला पुछंदासीं। अचो त तव्हांखे आवाम सां मिलायूं त हुननि सां कहिड़ा मसला आहिनि। जी त नाज़रीन, असां मौजूदु आहियूं ॻोठ अहमद खान लाशारी जे मेन बाज़ार में। जीअं त असां अचण सां ई ॿिया त अञा मसला पुछा ई कोन्हनि कि हींअर ई तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़रीन त हितां जा रोड रस्तनि जी हालति कहिड़ी लॻी पई आहे। ऐं उनखां अलावा हितां जूं जेके नालियूं आहिनि तव्हां उन्हनि जो बिल्कुलु तव्हां क्लियरली पाण ई तव्हां ॾिसी सघो था त हितां जे नालियुनि जी कहिड़ी कंडीशन आहे। जिते असांजे साम्हूं मसला आहिनि, उनखां अलावा जेके असुलु मसला हूंदा उहे त हितां जे आवाम खे ई ख़बर हूंदा। अचो त तव्हांखे आवाम जी राय ॿुधायूं था। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अदा, तव्हांखे हिते कहिड़ा कहिड़ा मसला दरपेश आहिनि? सर ईअं त काफ़ी मसला आहिनि, असां छा तव्हांखे ॿुधायूं। जेको मेन मसलो आहे असांजी सफ़ाई नथी थिए, तव्हां ॾिसो था पाण ई। उनखां अलावा अगरि कंहिंजी डेथ थी वञे, कंहिंखे डेथ सर्टिफिकेट खपंदो आहे, या यूसी सेक्रेटरी जे हवाले सां बि वॾा मसला आहिनि। यूसी सेक्रेटरी में पोइ हुते यूसी ऑफिस में तव्हांखे मतिलबु हुते जेके ऑफिसर आहिनि उहे तव्हांखे सपोर्ट नथा कनि? सर ऑफिसर हुजे त सपोर्ट करे न सर। ऑफिस में छा पता पटियाले खे जेको पंहिंजी ड्यूटी निभाए थो, उनखां अलावा क्लार्क आहे, न को ॿियो को स्टाफ आहे, कोई बि कान्हे सर। तव्हांजो चवण जो मतिलबु इहो आहे त हुते सिर्फ़ु हिकिड़ो पटे वालो ईंदो आहे, हुते कोई बि ऑफिसर या कोई बि ॿियो कोन्हे ईंदो। उनखां अलावा न को सेक्रेटरी आहे, न को क्लार्क आहे, न कोई बि न आहे। उनखां अलावा न का सफ़ाई थिए थी ॻोठ जी। अगरि यूसी सेक्रेटरी हूंदो कमु थींदा न सर। अच्छा जी नाज़रीन, दादा जो चवणु आहे त हितां जी जेका यूसी ऑफिस आहे हुते सिर्फ़ु हिकिड़ो पटे वालो ई आहे जेको सॼी ऑफिस खे ऑपरेट कंदो आहे। ऐं उनखां अलावा हुते कोई बि ऑफिसर या कोई बि क्लार्क मौजूदु न हूंदो आहे, जंहिंजे करे अदा वारनि खे हिते मसइलो दरपेश अचे थो। सिंध में ख़ुशि न आहियूं। छो टीपीअ जो माना चढ़ियल आहे असां वटि वज़ीर आला। असां वटि को बि सहूलियत न आहे, न रोड आहे, न बिजली आहे, न छा आहे, कुझु बि न आहे। 5-6 साल असां वटि रोड ई न ठहियो आहे। जेको खॾो सॾो उहो उन ते असां वञूं था। ऐं मोटरसाइकिल जेके बि आहिनि असांजा ईअं सभु पुराणा थी विया आहिनि। न मोटरसाइकिल बि नथा वठि रोड जे करे। असां जिते किथे विया आहियूं, जेके आहिनि असांजा फंड रोड जा जेके बि अचनि था, वॾा माण्हू आहिनि उहे खाई था वञनि। हितां जो जहांगीर आहे। जहांगीर हिकिड़ो यूसी जी। अच्छा, तव्हां उन्हनि ॾे विया आहियो, उन्हनि सां तव्हां डिस्कस कयो आहे सॼो? सर डिस्कस कयूं था, उनखे पाण खे ई ख़बर आहे रोड जो, पाण अची वञे थो हिन रोड ते। अच्छा, कमु नथा करूं। बिजली जे हवाले सां कीअं हिते सहूलियत आहे? बिजली दरअसल असां वटि तंबू लॻी विया ऐं तारूं न आहिनि लॻा। ऐं बिजली बि ॾींहं 3-4 ॾींहं में बाद में अचे थो, माना 2 कलाक 3 कलाक बसि। कहिड़े बाग़ लॻी पई आहे, तंग थी आहियूं, कमाए मरी आहियूं। सफ़ा कुझु ॾियनि को अटो 2600 रुपया में अटो थी वियो आहे। केरु ग़रीब काॾे वञे? बटाटू माने हुते 20 रुपया किलो आहे, असां वटि 50 रुपए ते किलो आहे। पटाटा टमाटा था वठूं पिया, हुते असांखे किलो 40 रुपया, 120 रुपया किलो। काॾे वञे ग़रीब माण्हू? घणा मसला आहिनि साईं। खाइण पीअण में मसइलो आहे, रोडनि में मसइलो आहे, पाणीअ में मसइलो आहे, बिजलीअ में मसइलो आहे, हर शइ में मसइलो आहे। और ईअं आहे जेको पंहिंजी कोन थो ॿुधे, हर को 5000 आहे। जेके पैसा अचनि था ग़रीब माल जो प्लेट आहे, पखो आहे, उहे बि हड़प के वेठा आहिनि। ग़रीब खे कोन ॾियनि पिया। का शइ बि न आहे, न को रोड आहे, न का बिजली आहे। असां 10-15 साल बिजली आहे, न रोड आहे, कुझु बि न। पोल लॻा पिया आहिनि ख़ाली, बिजली बि कान्हे का? बिजली बि असांखे कोन्हे। तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो या उन्हनि खे चयो आहे? चऊं था बाबा छा बसि बाबा मथो कुझु कोन थो मिले, छा ॾियूं तव्हांखे। तव्हांजो ॻोठ कहिड़ो आहे? असांजो ॻोठ आहे हाजी इब्राहिम वांडे। हाजी इब्राहिम जी वांड आहे। अच्छा जी नाज़रीन, इहो त असां हाजी इब्राहिम जी वांड खां आहे, जेको चइबो त असां वटि बिजली जो त नालो ई कोन्हे को, ख़ाली सिर्फ़ु पोल लॻल आहिनि, उन्हनि में तारूं बि कोन्हनि के। जी नाज़रीन, त असां मौजूदु आहियूं हिकिड़े सब्ज़ी जी दुकान ते। अचो त हिननि खां पुछूं, हाल अहिवाल वठूं था त हिननि वटि लिस्ट आहे या न, या कहिड़ो रेट हलनि था। अदा अस्सलाम वालेकुम। अदा, तव्हांजी रेट लिस्ट किथे आहे? छा जो उहा असांखे मिली आहे न मंडी में? तव्हांखे मिली न आहे? अॼु न मिली आहे या तव्हांखे रोज़ु न मिलंदी आहे? रोज़ न मिलंदी। अच्छा, पोइ तव्हां रेट कहिड़े हिसाब सां कीअं था मतिलबु रेट हलायो सब्ज़ी जो? जहिड़े हिसाब सां खणी था हुन खां 20 मथे हलाईंदा आहियूं हिते। अलाए इहा आवाम जी इहा ख़बर पई आहे त तव्हां जेको आहे सो डबल ते रेट वठो पिया, या डबल ते तव्हां सब्ज़ी खां फ़रोख़्त कयो पिया? त साईं जेका होॾे महांगी मिले थी, असां हुन हिसाब सां हिते हलायूं था। 10-20 पंहिंजा मथे रखी हुन हिसाब सां हलायूं। ॿाहिरि त एतिरी महांगी न आहे, मतिलबु जिते हिते असांखे आवाम ॿुधाए पियो रेट वग़ैरह, हिते त तमामु घणी महांगी आहे। ॻाल्हि साॻियो या 20 रुपया रखूं था, किरायो भाड़ो मज़ूरी जेको खणी था अचूं। न त तव्हां हुनखां अलावा तव्हां रेट लिस्ट छो नथा तव्हां लॻायो? तव्हां चवे नथो? असांखे मिलंदी थो या सुठी ॻाल्हि आहे, बहितर ॻाल्हि आहे। हिते असां लिस्ट लॻाईंदा, जेको ईंदो न रियायती करिणो, कुझु ॻाल्हि साॻियो ई थींदी, उहा ई वठंदो उहो जेको आहे।
जिते नाज़रीन अदा जो चवणु आहे त असांखे रेट लिस्ट गवर्नमेंट जे तरफ़ां मिलंदी कान्हे का, उन जे करे हैदा वारा पंहिंजी मर्ज़ी ते रेट हलाइनि था, पंहिंजी मर्ज़ी सां सब्ज़ी फ़रोख़्त कनि था। कान्हे का असां वटि छो लिस्ट छो नथा रखो तव्हां? मालिक रखियो मां छा कयां साईं। अंब कीअं था हलायो किलो? 100 रुपया किलो। 100 रुपया किलो? अलाए असांखे ख़बर पई त तव्हां 150 रुपए 160 रुपए था हलायो। 100 रुपया किलो। तव्हां रेट लिस्ट छो नथा लॻायो आहे? हलाए सुभाणे चला भई आहे तव्हां वटि, काॾे कई तव्हां? असां ॼाण साईं। छो न आंदी आहे, मतिलबु का ॻाल्हि त हूंदी यार 100 रुपया किलो आहे, कहिड़ी लिस्ट आहे हाणे असां? न, रेट लिस्ट जेका हूंदी आहे गवर्नमेंट जे तरफ़ां तव्हांखे ॾींदा आहिनि, उहा तव्हां छो न रखी आहे? मां अंदरि सिस्टम चलायो। जी नाज़रीन, त हिते कंहिं बि सब्ज़ी वारे वटि या फ्रूट वारे वटि लिस्ट कान्हे का, हिननि खे कोई चवण वारो कोन्हे को, हितां जी काई गवर्नमेंट कोन्हे का। बाक़ी हाणे अदा हुनजो चवणु आहे त सुभाणे खां लिस्ट रखंदासीं। हलूं था नाज़रीन अॻिते तव्हांखे आवाम जा ॿियनि मसइलनि सां। जीअं तव्हां हिते गिटियुनि जो ॾेखु ॾिसी रहिया आहियो, हिकु मुअनि जे दड़े जो जेको आहे ॾेखु नज़र अची रहियो आहे, जॾहिं हिते गैस जा मीटर बि लॻल आहिनि, उनखां अलावा हर शइ सरकारी तौर ते थियल बि आहे, पर उनखां हुनजे हूंदे बि हुनजे बावजूद बि हितां जो रस्तो न ठहियो आहे, नई कंहिं क़िस्म जी काई सहूलियत आहे, नई नेकर आहे नाली जो। ऐं हितां जे रहासनि खां पुछूं था त हिते हिननि सां ॿिया कहिड़ा मसइला आहिनि। जी अदा। अस्सलाम वालेकुम। भाऊ असां सां मसइलो हिकु त सभ खां पहिरीं घिटी कोन्हे असांखे, को बीमार माण्हू खे खणी वञण लाइ वॾो मसइलो आहे असांजे लाइ। उनखां अलावा असां वटि नेकर कोन्हे को। इहे ॿ बुनियादी असांखे जेको आहे वॾी माना असांखे सहूलियत कोन्हे का। असां सभिनी अमलदारनि ॾे विया आहियूं, भाऊ सरवर ॾे विया आहियूं, मामे रबन ॾे विया आहियूं। उनखां अलावा एजाज़ लिगारी साहिबु आयो, उनखे बि असां ॾेखारियोसीं। उन चयो उन टाइम इलेक्शन हले पई, त उन्हनि वाइदो कयो त ठीकु आहे सभ खां पहिरीं असां तव्हांजो कमु कंदासीं, लेकिन अञा ताईं असांजो घिटी जेका आहे न ठही आहे, न असांखे को नेकर ठहियो आहे। 350 फुट घिटी आहे, एॾी वॾी बि कोन्हे का, लेकिन अञा ताईं कोई कमु न थियो आहे। हीअ हितां जो गर्ल्स स्कूल आहे, हितां जा आवाम जो चवणु आहे त हीअ स्कूल 5 सालनि खां बंदि आहे, जॾहिं त हिते तमामु बहितरीनु ऐं नई जेका बिल्डिंग मौजूदु आहे। तव्हां ॾिसी रहिया हूंदव नाज़रीन त हेठि तव्हांजो नओं ब्लॉक पियल आहे। हाणे जॾहिं हिते स्कूल हले बि कोन थो ऐं कोई अचे बि नथो, पढ़े बि नथो, त हीअ नवां ब्लॉक, नयूं दीवारूं, नवां कलर, इहे मतिलबु छाजे लाइ उहो तव्हां बि सम्झी सघो था त उहे कहिड़े हिसाब सां ताईं सरकार मंज़ूरु कया आहिनि ऐं छाजे लाइ लॻाया आहिनि। अचो त तव्हांखे हितां कहिड़े आवाम सां मुलाक़ात करायूं था त उहे छा था चवनि हिन बारे में। साईं 5 सालनि खां वठी असांजो गर्ल्स स्कूल बंदि लॻो पियो आहे। ठीकु आहे, असांजी नियाणियुनि जो जेकी तालीम आहे उहा तबाह थी वई आहे। हाणे असांजे ॻोठ जूं नियाणियूं मुस्त जेकी बि वीचारियूं नियाणियूं घर में वेठियूं आहिनि, तालीम खां महरूम लॻियूं पियूं आहिनि। असांखे गुज़ारिश था कयूं आला अमलदारनि खे महिरबानी करे इहे स्कूल बहाल कराए वञे ऐं हिते तालीम जीअं पहिरियों हूंदी ईअं तालीम असांजे स्कूल में बहाल थिए। साईं बिल्डिंग बंदि लॻी पई आहे न, का हिते मास्तरियाणी पढ़ाइण जे लाइ तयारु न आहे। असांजे ॻोठ जूं नियाणियूं हाई स्कूल आहे नज़दीक, उते पढ़णु वञनि थियूं। कॾहिं खां स्कूल बंदि आहे? साईं 5-6 साल थी विया बंदि लॻो पियो आहे। जॾहिं हिते कलर थियल आहे, नवां ब्लॉक लॻियल आहिनि, त तव्हां कहिड़े तव्हां ॾिसो था बिल्डिंग त सफ़ा नहीं लॻी पई आहे, लॻे ई नथो त 5-6 साल बंदि आहे। साईं बसि उनखे करे विया आहिनि न, कमकार कराए था वञनि, ठेकेदार अचे थो उनखे मरम्मत कराए हलियो थो वञे। भई हींअर अंदरि जेको तव्हां ॾिसो रक्षा वग़ैरह बीठा आहिनि, इहे मतिलबु कंहिंजा बीठा आहिनि? साईं इहे पंहिंजे नज़दीक वारा जेके ॻोठ वारा आहिनि उहे बीहारींदा आहिनि, राति जो अहिड़े हिसाब सां रोज़गार करे अंदरि बीहारनि था, वरी पोइ कढी ईंदा आहिनि, ॾींहं जो रोज़गार कंदा आहिनि, राति जो वरी पंहिंजो बीहारींदा आहिनि। ॿिया तव्हां सां कहिड़ा हिते मसइला दरपेश आया आहिनि? मसइला मुक़ाम जो आहे। असां जेके मुक़ाम आहे हिकिड़ो ठेकेदार हूंदो, ठेकेदार अलाए काॾे हलियो वियो आहे। हाणे दीवार हिकिड़ी निकितल आहे, ॾिसो था साम्हूं ॿी दीवार आहे कान। वॾो मसइलो आहे हिते असांजो, बरसाति पए थी, गोॾे जेॾो पाणी हिन मुक़ाम में अंदरि हलियो थो वञे। ठीकु आहे साईं, गोॾे जेॾो पाणी हिन मुक़ाम में अंदरि हलियो थो वञे। असांजे ॻोठे वॾो मसइलो इहो आहे, ऐं गैस जो मसइलो आहे, बिजली जो वॾो मसइलो आहे। असां कंहिंखे तव्हां ॾियूं, असांजी गुज़ारिश आहे आला अमलदारनि खे महिरबानी कयो, असां लाइ कुझु घणे कयो, इहा आहे असांजी गुज़ारिश आहे तव्हांजे दोस्तनि खे। जीअं त स्कूल जो गेट खुली वियो आहे, अचो त तव्हांखे अंदरि स्कूल विज़िट करायूं था। जी हा नाज़रीन, त असां हींअर मौजूदु आहियूं ॻोठ अहमद ख़ान लाशारी जे स्कूल जे अंदरि। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त स्कूल जा चौधारी नवां कलर थियल आहिनि, नवां ब्लॉक लॻल आहिनि, नयूं गिलूं लॻल आहिनि। जॾहिं हीउ स्कूल 5 सालनि खां बंदि आहे त पोइ हीउ कलर, हीउ ब्लॉक, उहो कहिड़े हिसाब सां हिते लॻाया वञनि था ऐं छाजे करे लॻाया वञनि था, उहो तव्हां बहितर सम्झी सघो था नाज़रीन। 5 सालनि खां हीउ स्कूल बंदि रहियो आहे ऐं हिते काई बि तालीम, काई बि नियाणी तालीम हासिलु न करे सघंदी आहे।
जी त नाज़रीन असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु ॻोठ अहमद खान लाशारी जे क़ब्रस्तान में। तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़रीन त हितां जी हीअ हिकिड़ी दीवार तव्हां ॾिसंदा हूंदो त हितां खां वठी ओस ताईं सिर्फ़ु इहा दीवार खॼी आहे, जॾहिं त बाक़ी जेके बि चौधारी जेके बि तव्हां ॾिसी रहिया आहियो हितां खां वठी चौधारी चौतरफ़ कंहिं बि क़िस्म जी दीवार कोन्हे का। हीअ सॼे शहर खां क़ब्रस्तान हेठि खॾे में आहे, जंहिंजे करे हितां जे बारिश जो पाणी हिते क़बरुनि जे मथां बीह रहे थो ऐं हिते खॾ जो मंज़र पेश कंदो आहे। जी हाँ नाज़रीन, त असां हींअर मौजूदु आहियूं अदा सईद अमन वटि, जेके अहमद खान लाशारी ॻोठ में तहरीक इंसाफ़ जा सदर आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त हिते कहिड़ा मसइला आहिनि। सर मसइला ई मसइला आहिनि हिते। कहिड़ा मसइला तव्हांखे ॿुधायो, कहिड़ा मसइला असां ॿुधायूं। बिजली त पहिरीं ॻाल्हि आहे ई कान का। 8 ॾींहं 10 ॾींहं बिजली ईंदी आहे, 3 कलाक ऐं 2 कलाक वरी बिजली न ईंदी आहे। उनखां पोइ गैस जो मसइलो सम्झो त गैस आहे ई कान का। रमज़ान शरीफ़ में न रोज़े जे टाइम ते असांखे छॾण जे टाइम ते गैस मिले पई, न इफ़्तार न रखण जे टाइम ते गैस मिले पई। मां गैस वारे जे RM साहब वटि वञी पातो मूं उते दरख़्वास्त लिखी हुनखे ॾेई आयुमि। मां चयो साईं असां UC लाशारी जे ॻोठ हेडक्वाटर लाशारी शहर में गैस जो वॾे में वॾो आधार आहे। मानी जे टाइम रोज़ो खोलण जे टाइम ऐं रोज़ो रखण जे टाइम ते गैस असां वटि कान्हे का। उनखां पोइ मां तालके सदर जी ऑफिस में तुनियो साहब आहे, उनखे वञी चयोमांसि साईं असां गैस जो वॾे में वॾो आधार आहे, असां त महिरबानी कयो असांखे मानी जे टाइम ते त गैस ॾियो न। मानी जे टाइम ते बि गैस कान्हे। इहो आधार असां सां अॼु ॾींहं ताईं हलंदो थो अचे। अचो सफ़ाई जे मसइले ते, कुझु टाइम अॻु में जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, डिस्ट्रिक्ट कमेटी जा मेंबर या चेयरमैन पीपल्स पार्टी जा हुया, सफ़ाई थींदी न थींदी को तवजह कोन हुयो। अॼु बि असांजा उहो ई सफ़ाई जो आधार आहे। हर आधार आहे असांजी पीपल्स पार्टी जी हुकूमत जो असां सां, असांजी सूबा सिंध सां। उनखां पोइ असांजे ॻोठ लाशारी हेडक्वाटर शहर में हद दख़ली जो वॾे में वॾो आधार आहे। असांजी हिकिड़ी कुंड शहर खां ॿी कुंड ते पहुचंदो, इनशाला तव्हांजी कार कलाक खां मथे खाई वेंदी। हर हिक जी मर्ज़ी आहे, जेको जहिड़े पासे ते हद दख़ली वधाए थो ॿियो को चवण जे लाइ कोन्हे को। इंतिज़ामिया त आहे ई कान का। छा ॻाल्हायूं। तो हीअ जेको हिते गर्ल्स स्कूल आहे, गर्ल्स स्कूल में 15 सालनि खां इहो बंदि आहे। गर्ल्स स्कूल 15 सालनि में का मास्तरियाणी कान्हे का। जेका मास्तरियाणी उते सरकारी ड्यूटी में आहे उहा 1500-3000 खनि ॾेई प्राइवेट का छोकिरी उते विहारे थी पई, उहो स्कूल जो कमु हलाईंदी आहे। बाक़ी सरकारी कोई बि न ईंदो आहे। असांजी इंतिज़ामिया ऐं असांजा जेके पीपल्स पार्टी जा या के ॿिया वर्कर हुया, सभिनी खे असां चयोसीं, पर कंहिं में का अहलियत कान्हे का। कंहिं बि हिन स्कूल जो कमु न कयो। अॼु बि हाणे बि उहो स्कूल बंदि आहे। न पर असां त हींअर विज़िट करे आयासीं, माशाल्लाह तमामु बहितरीनु नवां कलर साईं ठही वियो आहे। 3-4 कमरा हाणे ठही विया आहिनि, कमरा ठही विया आहिनि। बिजली जो अञा हुन में सिस्टम न थियो आहे। इहे ठही विया। मस्जिद ठही वेंदी आहे, निमाज़ी कोई बि कोन्हे। छा कयूं ॿुधायो। अॼोकी हुकूमत वलियो, जिते बि पीपल्स पार्टी जो माण्हू वेठो आहे, जिते बि शिकायत खणी वियो पीपल्स पार्टी जो माण्हू वेठो आहे, का शइ कान्हे का। असांखे त चवंदा बाबा तव्हां PTI जा आहियो, हाणे तव्हां अचो। बाबा असां छो था ज़ाती मसइलनि ते अचूं। असांखे कमु खपे न। हुकूमत तव्हांजी आहे न। हर इदारे में वञो पीपल्स पार्टी जो माण्हू वेठो आहे। वापडा में वञो, सुई गैस में वञो, टेलीफोन में वञो, कहिड़े बि इदारे में, कोर्ट में वञो, कहिड़े बि सेंटर में वञो, पीपल्स पार्टी जो माण्हू वेठो आहे। छो नथा थियनि कमु, छाजे करे। अच्छा ॿियो हुन खां अलावा त जीअं हाणे UC ऑफिस आहे, हुन में कुझु दोस्त चवनि पिया त असां कमु थिए थो बहितरीनु। UC जे ऑफिस जी अॻु में बि हुई, चवनि ऐं PTI ऐं पीपल्स पार्टी जा चेयरमैन वाइस चेयरमैन या डिस्ट्रिक्ट कमेटी जा मेंबर साहिबान हुया, उहा हलंदी। उन टाइम बि हिकिड़ो ई पटे वारो आहे अब्दुल कवी लाशारी, जेको सुबुह जो 9 बजे वञी ऑफिस खोलींदो आहे, 2 बजे घर अची बंदि करे वेहंदो आहे। कोई बि ॿियो मुलाज़िम कान्हे। छो इहे काॾे विया मुलाज़िम। इन्हनि जूं पघारूं केरु थो खाए, हिसाबु ॾियनि न असांखे। छो हिकिड़ो ई माण्हू ईंदो आहे, ॿुधायो छाजे करे। इन जी बजट काॾे थी वञे। UC लाशारी जी बजट किथे आहे, हिसाबु किताबु ॾियो न। घणो महीने में ख़र्च आहे, घणियूं पघार था हे खाइनि। बाक़ी ग़रीबनि जे लाइ हर कानून हर ॻाल्हि मुआल आहे। छो अलावा इहे मुक़ाम जी दीवार बि ॾिठीसीं त उहा अधु ठहियल हुई, टुकड़ो बाक़ी चौधारी ख़ाली हुई, हेठि खॾ में हुयो ऐं मुक़ाम हुनजी। इन्हनि जो केरु आहे ठेकेदार, कहिड़ो इंजीनियर आहे, इन खां पुछा कई वञे न। बाबा कहिड़ो इंजीनियर साहिबु आहे, कहिड़ो ठेकेदार आहे, घणे जो ठीको आहे, काॾे वियो आहे। हिकिड़ी भिति निकिती आहे, ॿी साइड किथे आहे। मुक़ाम जो भरा किथे आहे। मुक़ाम जा दरियूं जेके पहिरियां हुया या हाणे हुया, उहे काॾे विया, किथे आहिनि। का संभाल कान्हे का। जंहिं बि वञो उते पीपल्स पार्टी वारो वेठो आहे अंदरि ऑफिस में, उहो असांखे धिकारे थो छॾे। कंहिंजे दांह खणी वञि, मुख़्तियार कार्ड ॾे वञि, ॿिए कंहिंजे ऑफिसर ॾे वञि, इंजीनियर ॾे वञि, चवंदा बाबा का असांखे धिकारे था छॾनि।
अचो हॉस्पिटल में कल ट्रोली गड़ी यासीन में हिकिड़ो हमरा गुज़ारियो आहे गॾे गाॾी ते लाश खई पिया आहिनि एम्बुलेंस कान्हे हे सिंध हुकूमत लाश असांजे गॾे गाॾी ते खणी था लाश असांजे आॾो हिकिड़ी किल पाई आहे हिकिड़े वाह मोग खट ते रखी लाश कुलनि ते पाणी मोकिली विया आहिनि हे सिंध हुकूमत आहे सर तव्हां न्यूज़ फॉर चैनल जे लाइ छा चवणु चाहींदा ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा तकलीफ़ काटे असांजे शहर में आयो असां तव्हांखे लख इज़त था ॾियूं अॻिते बि तव्हांखे इहा पारत आहे सच हलायो सच ते क़ाइमु रखो सिरी सिसी हितां हली वञे पर सच बाक़ी तव्हांखे वेलकम चवंदा तव्हां असांजे ॻोठ अहमद खान लाचेर में आहियो भली कार था चऊं असांजे लाइ तव्हांखे का मदद खपे असां तव्हांखे वेलकम था कयूं